दोस्तों, मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरतुनि जा वार सफ़ली अमल करण वारनि आमिलनि खे विकिणण जो इंकशाफ़ थियो आहे। ख़बर मूजिबि कराचीअ जे कुझु इलाइक़नि में अहिड़ा गिरोह पिया हलनि जेके औरतुनि जा वार महांगी क़ीमत में ख़रीद कनि पिया। कुझु गिरोहनि खे पकिड़े जॾहिं तफ़्तीश कई वई त ख़बर पई औरतूं ब्यूटी पार्लर में वञी पंहिंजा वार कटाइनि थियूं। ब्यूटी पार्लर वारनि खां वॾी क़ीमत ॾेई उहे वार ख़रीद करे कारे जादू करण वारनि जा कारंदा ख़रीद कनि था ऐं कारे जादू करण वारा उन्हनि वारनि ते पढ़ाई करे कंहिंखे बेऔलाद करणो, कंहिंखे घरनि में नाचाकी पैदा करणो, कंहिंजी मुहबत खे नाकाम करणो, कंहिंखे कारोबार नुक़सानु करणो ऐं ॿियनि जी सिहत खे नुक़सानु पहुचाइण जहिड़नि मक़सदनि जे लाइ वार इस्तेमाल में आणनि था। अहिड़ी तरह औरतुनि जे वारनि जी ख़रीदो फ़रोख़्त हिकु मुनाफ़ा बख़्श कारोबार बणिजी वियो आहे।